अदा अर्ज़ा औज़ुबिल्लाहि शैतान रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त असां ॻोठ वरंदमाशीअ खां आहियूं, ज़िला कंबर शहदादकोट तालका वारा। अर्ज़ु आहे त हिते मुंहिंजो सोट सब्ज़ी खपाईंदो हुयो। उहो ग़रीब मिसकीन हो, बचनि जो गुज़र सफ़र कंदो हुयो। रोज़ हिते मज़दा ते सामान ऐं सब्ज़ी लाहींदो हो। जो उहो सब्ज़ी लाहिनि पिया, उन्हनि सां बुरड़ो बि हो, ड्राइवर सुधीर ना हुयसि उहो वीचारो, ऐं हे सोलंगी असांजो मोहम्मद अशरफ सोलंगी। ॿई जीअं लाहिनि पिया सब्ज़ी त हिकिड़ो नशे में हुयो या को अहिड़ो पैसे जे मगरूर हुयो जेको 12 तालके खां आयो आहे। गाॾी हुयसि अची, उन छा कयो, जीअं ॿई वेह ते वीचारा सब्ज़ी लाहिनि पिया, ॿिन्हिनि खे आम्हूं साम्हूं गाॾी हई अथई। जीअं जो 11 लॻी 15 मिंटनि ते जीअं हुनखे धकु हणी ऐं हो असांजो सोटो हिन मस्जिद ताईं किरियो आहे। वरी उन खां पोइ जेको बुरड़ो वीचारो हुयो उन खे माना खयूं वियो आहे, उन पोल ताईं गीलियो वियो, तक़रीबन अलाए केतिरो माना ओतिरो 100 फुट खनि उनखे गीले वियो। उन में भोंपत में उन में शीशा बि भॻान उन में फाथो आहे। वरी उन्हनि जेके कार में वहशी माण्हू हुया ज़ालिम, उन्हनि छा कयो जो उनखे लाश खे कढी वरी उनखे गीले कढी पासे ते कयूं, कार भॼाई हलिया विया आहिनि। असांजो इंतज़ामिया खे DSP SHO साहिब ऐं जेके बि DIG साहिब आहे उन्हनि खे अर्ज़ु आहे, नवाब सरदार खान जा असां वॉन्टर आहियूं ऐं असांखे इंसाफ़ खपे। असां अर्ज़ु था कयूं त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। हेॾो ज़ुल्म कयो आहे, सादा माण्हू ऐं असांजो कैमरा कढायो। हाणे कैमरा CC कैमरा लालू शहर में पुलिस खे मिलंदी, सॼी मिलंदी, असांखे न मिली सघंदी। जो अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांखे SP साहिब खे अर्ज़ु आहे त असांखे इहे फोटोज जेके जनाज़ो न दफ़नाईंदासीं जेसीं ताईं असांजो इंसाफ़ न थींदो, तेसीं ताईं असां जनाज़ो तव्हांजो छा थिए? असांजो पंहिंजो मामे जो पुटु आहे, हिन जो मामे जो ज़ुल्म कयो अथई, वहशानी अहिड़ो कमु कयो अथई, हितो खणी वियो हिकिड़े खे ओसी ताईं, हुनखे हॉस्पिटल बि न पुॼाए अथई। चलो रोड हादसो खणी वञे, उनखां बाद में अचे पोइ सभु कुझु थी पियो सघे। हुन सां ज़ुल्म करे हो बचड़े वारा माण्हू न दुश्मनी हलाए छा, कुझु बि आहे, शराब पीतल कुझु बि वहशी का बि आहे, उहो असां SSP साहिब खे चऊं था त उहे माण्हू पाण ज़ाहिर करे ऐं ड्राइवर खे गिरफ़्तार करे। तेसीं ताईं असां जनाज़ो न खणंदासीं न दफ़नाईंदासीं।